अवां हिन चांडे कल्ह सैरिश खे चई ॾिनई चई मां हिते तुंहिंजे करे आयो आहियां। यार वॾी ॻाल्हि ॿुधी मां इहो कीअं माना इज़हार करण जे लाइ बि हिमत खपे, दिलि खपे, चवंदा आहिनि जिगुर खपे, गुर्दो खपे। छा तो माना इहा हिमत कीअं आंदी माना अहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी खे तूं कीअं चयो आई लव यू? हिम्मत थी वई तॾहिं मूं चई ॾिनो। इहा हिमत माना कीअं पैदा कीअं थी? पैदा कंहिं कई माना इमरान चांडियो मूंखे लॻे थो त तोखे माना इहा हिमथाए उत्साहे मूंखे त उहा फिल्म थी यादि अचे जेका रजनीकांत जी फिल्म न आहे कहिड़ी? रोबोट खे तयारु कंदो आहे, रोबोट खे तयारु कंदो आहियां। पोइ आख़िर में जेको आहे सो हुन में फीलिंग्स अची वेंदियूं आहिनि ऐं पोइ वरी उहो अरे वो सिलसिलो इंसान आहे चांडियो आहे तूं रिपोर्ट थो बणाई। न माना हीअ अॻु में त रोबोट हुयो न ॻाल्हाईंदो ई कोन हो। हाणे हिन में आहिस्ते आहिस्ते माना हीअ फीलिंग्स जो जेको आहे जनम थिए थो ऐं इमरान चांडियो हुन में फील कराए थो पाण खे, माना हीअ महसूसु कराए थो त मोहबत कीअं थींदी आहे, मोहबत खां पोइ ॾिसण में सुहिणो बि थींदो थो वञे। माना हे मुंहिंजो रिपोर्ट आहे। मोहबत जो भाव जेको भने छॾियो दिलेर करे छॾी तंहिंजे करे इज़हार कयो। मूंखे त ख़दशो आहे त हे पोइ पाण जहिड़ा वरी हुन जीअं रजनीकांत माना पाण जहिड़ा 8-10 माण्हू तयारु कया, वरी पोइ 1000 माण्हू तयारु कया, पोइ असां हिन सां मुक़ाबिलो न करे सघंदासीं। हे चवंदो त मूंखे पोइ सैरिश खपे। अच्छा ॻाल्हि ॿुध, मसलो इहो अथई त हुन चयसि त 50,000 त सिर्फ़ु मुंहिंजे मेकअप जो हूंदो आहे, तूं किथां आणींदे? पुछे छा जवाबु ॾिनई? पोइ तूं छा कंदे माना लाभारो कंदे छा कंदे? महिनत करे पूरो कंदा। महिनत बि केतिरी कंदे माना तुंहिंजी क़ाबिलियत कहिड़ी आहे, तूं छा माना तइलीम कोन्हे, 50,000 केरु ॾियो तोखे? थी वेंदो इंशाल्लाह, थोरो मां कोशिशि कंदोमांव। कहिड़ो तो प्लान छा सोचियो आहे माना कंहिंखे पुरींदे? महिनत करणी आहे। महिनत बि बाबा 1000 रुपया ॾियाड़ी आहे मज़दूर जी, तूं माना छोला प्लेटूं धोए तॾहिं बि जेको आहे सो वधि में 1500 कमाईंदे। अहिड़ो छा कंदे माना तो दिमाग़ में छा सोचियो जंहिं मां 50,000 अचे? रुगो मेकअप हुयो, बाक़ी ॿियो ख़र्चो अलॻि आहे, सैंडल, कपिड़ा लटा, सुर्खी, पाउडर, सॻियूं। अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि न, हींअर ईद ते आयो आहे, उतां वरी गिफ्टूं खणी आयो आहे, पिंडियूं, सॻियूं, उहो मूंखे न ॾिनो अथई, उहो सैरिश रखियूं अथई। ॻाल्हि इहा आहे त इहे पिंडियुनि सां छा थींदो, हिते मोबाइल जो कमु आहे, मोबाइल खां वठी ॾिएसि, पोइ आईफोन वठी ॾिएसि, पोइ ज़बरदस्त ॿिया नवां सेट अची विया आहिनि, गाॾी वाॾी को बंगलो हेॾे खपाए को हेॾे अबे जी न आईफोन आहे घणे जी? इहा पुछा करे घटि में घटि मूं अंदाज़नि लख खां मथे आहे, 1,10,000 ते माना हिकिड़े दोस्त वधी आहे कल्ह मुंहिंजे। पोइ हिनखे त किडनी विकिणणी पवंदी हिन लाइ। तूं हेॾे का वछेर आहे अबे जी बीठी ॻोठ में? न ॻोठ में कुझु को पाॾो उठ बाबा सफ़ा ग़रीब माण्हू आहे वीचारो। हे असां रिकॉर्डिंग ते वियासीं होॾे, हे उते बीठो यकी ॾिसे पियो, मां चयोमांसि इधर आओ त हिन ॻाल्हायो त मां ॾिठुमि हे त सिंधी आहे वीचारो। मां चयोमांसि छा थो करे हिते? चए थो रिकॉर्डिंग थो ॾिसां। मां चयो ॾिठई रिकॉर्डिंग? चए थो मूंखे बि एक्टिंग करण जो शौक़ु आहे। तूं मूंखे इहो ॿुधाए तूं सैरिश जे लाइ छा थो करे सघीं, माना तोखे जेकॾहिं आज़मायूं करे छा थो सघे? तो वटि आहे कुझु कोन? जेको वस में हूंदो उहो माण्हू कंदो। माना छा तूं माना हुनजे लाइ माना कड़ो इम्तिहान को ॾेई सघे थो? या ॾेई सघूं था। सफ़ा ईअं? सफ़ा ईअं। माना हिते असांजी जेका बिल्डिंग आहे माना घणी माड़ा अथई? हे साईं 5 माड़ा। जेके तोखे चवे 5 माड़ा टपो ॾे त ॾींदे? हा ॾींदासीं। बचंदे ई कोन त पोइ इश्क केरु कंदो हुन मां? हाणे इश्क मारण में जीअणो। जिस्म मिटीअ जो ढेर थी वेंदो, पहिरीं प्यारनि खे प्यारो, पोइ वरी ॿियो केरु थी वेंदो। अबा ज़िंदगी न हूंदे त छा ॾिसंदे त सैरिश कंहिंसां थी प्यारु करे? हाणे सैरिश तोखे चवे त पोइ तूं हुनजे लाइ माना उन में तुंहिंजी फीलिंग छा हूंदी? ॻोठ खे कंहिंखे ॿुधाईंदे? अम्मा खे फ़ोन कंदे, बाबे खे फ़ोन कंदे, दोस्त खे फ़ोन कंदे? छा कंदे? मां माना ख़ुशि थी वियो आहियां, मूंखे ज़िंदगी मिली। हाणे बाबा शादीशुदा ॿारड़ा अथसि? न पुछीसि। पढ़ी क़ुरान जी का सुणाई अथई, पोइ कलंदर को पुॼी, तूं छो पोइ इश्क में अचो थो लाइ? इश्क थी वियो। पोइ होॾे घरवारी खे ख़बर अथई? घरवारी खे न ख़बर न आहे। पोइ वीडियो ते वायरल थी वेंदी, उन को व्हाट्सअप आहे, को वीडियो ॾिसंदा आहिनि यूट्यूब ते, उते कोई बि न चाचो मामू को सफ़ा ईअं? यार इहो कमु भलो पियो अथई। ॻाल्हि अहिड़ी वठिजे जंहिंखे माना व्हाट्सअप जी ख़बर न हुजे, जंहिंखे फेसबुक जी ख़बर न हुजे, यूट्यूब जी ख़बर न हुजे, पोइ माण्हू भले इश्क करे, ईअं न? हाणे हिन लाइ माना दुआ आहे तुंहिंजी रिपोर्ट तयारु थी वई। यार मूंखे लॻे थो त हिन में आहिस्ते आहिस्ते माना तो जेके वीडियोज़ ई हिन रिकॉर्ड कयूं हिन में आहिस्ते आहिस्ते फील थिए थो मूंखे हिन जो माना उहो रजनीकांत वारी ॻाल्हि यादि थी अचे त सीन मूंखे ईअं थो लॻे त हिन जो सचो इश्क थी वेंदो। थोरो थोरो थियो अथई कसम में, थोरो चई ॾिनो थी वियो इश्क। इश्क थी वियो अथई न? राति जो निंड अचे थी? निंड बंदि थी। हा माना राति जो जागी थो सॼी राति बाक़ाइदा ईअं ॿुधे थो ईअं कुतनि जी भौंक बि अचे थी साइड में? बाबा मां अचां थो सुबुह जो ऑफिस अचां त मूंखां अॻु में वेठो आहे हिते। अबो या पोइ तोखे माना मैसेज करे थी? न मैसेज नंबर हुनजे शो जो जेको पोस्टर लॻायल आहे न, हुन ते सॼो ॾींहुं पोस्टर जे अॻे बीठो आहे, पोस्टर खे ॾिसंदो बीठो आहे। वाह वाह, पाण नथी मिले त पोस्टर ॾिसे थो।
वाह 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 अदा असां तुंहिंजे लाइ दुआऊं करे सघूं था अलाह साईं तोखे माना नेक हुजे कॾहिं तुंहिंजो मक़सदु आहे अच्छा मां हिन जी उहा रिकॉर्डिंग कई आहे जेका पोस्टर खे वेठो ॾिसे थो न हा। असां हेठो वियासीं बीठो हुते ॾिसे पियो पोस्टर खे सेरिश जे उहा बि मां हिन में विझांसि थो उहा बि विझी हिन में एडिट कंदो मां ॿुधायां थो भले ॾिसनि माना तूं माना बटू बटू में फोटू रखियो आहे हुनजो न फोटो न आहे मोबाइल में अथई मोबाइल में बि न आहे मोबाइल अथई मोबाइल उहो त सादो आहे सादो आहे हाणे अरे जज़्बात माना पाण सादो मोबाइल सादी कपिड़ा सादा सोच सादी ऐं छोकिरी वरी हाए पाए 50,000 मेकअप 50 हो जेको शाहरुख खान जी फिल्म ॾिठी आहे न डर जंहिंमें जज़्बाती आशिक़ हूंदो आहे जंहिंमें किरन 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 चवंदो आहे। किरन हा ईअं थी बि सफ़ा हाँ वो ॾिठी हुई डर ॾिठी हुई हा, डर में। उनमें छा कंदो आहे उहो शाहरुख खान किरण सां पोइ तूं ईअं सेरिश करे ॾेखार ईअं शाहरुख खान चवंदो आहे शेरिश न माना तूं नालो हुनजो सही ॿुधाए छा नालो आहे हुनजो शेरिश बुटो शेरिश शेरिश न आहे सैरिश सीन सां सीन सिटी त सिटी वॼाए थो ॾेखारीस हा न ॻाल्हि ॿुधाए इरशाद माण्हू कसम सां एॾा ग़लति कमेंट तो ते कंदा तूं ॾेई मज़ाक थो उॾाए न न मज़ाक न आहे ख़बर अथई इहो जीअं हिन यारनि चयो न पंहिंजे कॉमेडी किंगनि जेके अलीगुल वारा उन्हनि जी हिकिड़ी वीडियो जीअं आई त इश्क कमु करण ई जेको आहे न उहो ग़रीब जो कमु आहे इश्क माना कंदो ई ग़रीब आहे कोई जेकी लैला मजनू कोई फैक्ट्रियूं थोरी हुई हे सभु तो वांगुरु आहे तूं इश्क कर बाक़ी जेके वार रहियल अथई न इहे पोइ न हूंदई गारंटी वठाए थो पर हाणे दिलि सां सचाई सां इंसानियत सां हिनखे को मैसेज ॾियणु चाहीं थो त ॾे यार मैसेज तोखे इहो आहे त पहिरियां इश्क जो जेको आहे सो इहो जेको किसो आहे न इहो जेकॾहिं तूं मुड़ी वञे त बहितर अथई बाक़ी जेके नथो मुड़ी त पहिरियां सिर जो साॻियो लाहे पोइ भली इश्क खे हथोड़ो लाहे ॻाल्हि ई सिधी इश्क माना जेको आहे सो हिते उन में बासणी पवंदई हिते सदू हर को करे थो त बाबा हीअ शइ मिले पर उन बुख कोई नथो बासे वॾी पीड़ा अथई वॾो दर्द अथई राति जो रोअणो पवंदई पंहिंजा जेके आहिनि से गिल आहिनि न इहे ॻुड़नि सां तोखे धोइणो पवंदो सभु कुझु माना इहो पाण हाणे सम्झी वञ त माना पुलसरात तोखे पार करणी आहे वधीक हाणे तूं सम्झे अलाए सम्झे नथो अलाए एतिरो बकुल अथई अलाए मूंखे ख़बर न आहे अच्छा मशहूरु ॾाढो थी वियो हेठि वञे थो न हा। होटलनि वारा बाबा ने चांहियूं था पीआरनि मानियूं था खाराइनि चए थो इमरान भाई मां रहां फ्री में थो हाणे सभु कुझु अला हा माना चांहि में फ्री आहे अॼुकल्ह क्या नाम फ्री वाह वाह यार वाह वाह माना सिंध असांजी अहिड़ी अथई यार प्यार थो न माण्हू असां वटि हर शइ फ्री माना मूंखे तो यादि थो अचे को पठान मिलियो पोइ चई यार तो वारे जेके आहिनि सिंध में हर शइ फ्री गाॾी फ्री मानी टिकी फ्री रिहाइश फ्री कुर्ब फ्री मोबाइलूं फ्री कपिड़ा लटा फ्री वॾी तव्हांजी प्यारी सिंध आहे लतीफ़ो थो ॿुधायां दिलि ते न ॿुधायां मां चयो यार ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि महिमान वारा असां आहियूं पर हाणे एतिरी प्यारी सिंध वरी कीअं थी आहे हर शइ फ्री तूं कॾहिं आए सिंध घुमण कि हम नहीं आया था हमारा बीवी आया था समझे त किसो चक्कर छा थियो मतिलब छा थियो हुनजो मुंहिंजी घरवारी आई पोइ हुनखे मोहबत मिली मुंहिंजी मोहबत मिली हा पोइ मुंहिंजी मोहबत मिली सिंध मां अच्छा बसि अब हिन लाइ को शेर आहे को शेर बाबा शेर इहो आहे त बसि इहो इश्क छॾे वञ ऐं माना कराची मां लॾे वञ इहो तुंहिंजे लाइ शेर आहे त इश्क छॾे वञ ऐं कराची मां लॾे वञ बाक़ी जेकॾहिं सफ़ा जेकॾहिं माना पंहिंजो पाण खे तबाह करिणो अथई त पोइ भले इश्क खे लॻे थो त तबाह थी वियो आहे हाणे वधीक तबाहीअ जे किनारे ते पुॼंदी हाणे तूं यार मां हिनखे ॾिठो आहे माना जॾहिं आयो आहे 500 लाइ 1000 पियोसि अञा ताईं उहे पैसा उहे पिया अथसि माना इहो कीअं माना छा चकर आहे माना पैसा ॿीणा करण जो तूं वटि आहे त पोइ फीणो बीणो ख़र्चो घटि कंदा आहियूं ख़र्चो घटि कंदो आहे न पोइ कीअं माना उहो त ख़र्चो वधीक वठंदई इहा जेका आहे तुम्हारी छा नालो अथसि? नालो छा अथसि शेरिश केरु आहे ज़ाती जी बुटो ख़ानदानी ख़बर अथई ॿाहिरि हिन जा ॿ टे गुंडा अथई असां बि गुंडा आहियूं चवंदा असां बि गुंडा बाबा हुजूं हुननि जी वॾी जेका आहे कराटे मास्टर जूडो कराटे अलाए छा पाण बि कंदी आहे मां मारे भाई अरे फिर मामा आ गया ओ भाई तुझे कोई और काम है सुबह शाम इधर प्रोग्राम मैनेजर के रूम में बैठा है तुझे ना लड़की मिलेगा ना काम मिलेगा तू अपनी शक्ल देख भाई तू अपना कपड़े देख तू अपना कारोबार देख तेरे जेब में 1 रुपया नहीं है बस तू रोज आके इधर आता है मुझे इससे प्यार हो गया है मुझे इससे शादी करनी है ओ भाई खुदा का अल्लाह अल्लाह कर जाके कोई काम काज कर घर वालों की खिदमत कर और कोई तेरे पास कोई टाइम नहीं है मामा कल बाहर छोड़ के आए थे तुम यार ये ढीठ है इससे ज्यादा ढीठ आदमी मैंने जिंदगी में नहीं देखा है कम से कम तुम ये तो सोच तुम्हारी हैसियत क्या है उस लड़की की हैसियत क्या है और तू आके सुबह 9 बजे आके तूने फिक्स होना ही होना है इधर से बाहर जाना ही नहीं है यार गलत बात है यार
दूसरों का भी टाइम वेस्ट करते हो, कोई और काम कर भाई, देख तू अपने को पहले गौर से देख, तू गरीब आदमी है। मामा आशिक है, आशिक को नहीं बोल, बदवा अबे लगेगी। यार आशिक है बेटा, मजनून, माईवाल, ईरांजा, ये सब जलीलो ख्वार हो के कुत्ते की मौत मरे, तुम्हें क्या जरूरत है? छो मामा, मामा कुत्ते की मौत कैसे मरे? अमर हो गए मामा। कौन सा अमर हुआ मुझे बताओ। लैला उनको- मजनू हीरांझे की बात। अरे मेरे भाई मेरी बात सुनो, मैं उनको तो अभी अभी तक याद करते हैं हम सब। याद करने का क्या उसका फायदा? दास्तान वो उस, चलो हम तुम्हारी बात मान लेते हो, दौर है ये, वो दौर है जो ये पूरा जिंदगी कमाए ना, उसके कपड़े और मेकअप का पैसा पूरा नहीं कर सकता। लेकिन मामा ये अमर होना चाह रहा है। ये अमर तो हम ही अमर कर देवे इसको। बस इसका नहीं अमर कर दूं, उसका गला दबा दूं, उसको अमर कर दूं। रोज सुबह शाम हम लोग के पीछे बैठा, चलो उठ उठ उठ, चल। फिर गया। हाँ, नहीं करो मामा, छोड़ो।